जेके शख्स बुतन के बारे में नाज़िल थियल आयतूं अल्लाह जे वलियन जे मथां फिट कंदा आहिनि जीअं ही मौलवी साहब करे रहियो आहे। ये सब पीर ये सब मुर्शिद रब के छड़े करे जिन जो नाले ते तवा नजर न्याज कयो रब सिंह तो फरमाए इन्हनि जे हथ में का शइ न आहे ये त मख बि ठाहे कोन था सघनि तो यसलुबुहुम ज़ुबाब शैआ रब सिंह तो फरमाए जे कॾहिं हिननि खां हिननि पीरनि खां हिननि फ़कीरनि खां हिननि मुर्शिदनि खां जे कॾहिं मख का शइ खसे वञे रब सिंह तो फरमाए इन्हनि खे एतिरी बि ताक़त न आहे जो न का उहा शइ मोटाए सघनि। अड़न मौलविन के बारे में हज़रत अब्दुल्लाह इब्न उमर रज़ी अल्लाह तआला अन्हुमा जी फतवा अचो त ॿुधो नायब शेर मुस्तफ़ा जे ज़बानी। उन जो अब्दुल्लाह वा बुखारी शरीफ वा किताब जो नालो बुधायो वा खारिजिन जे बारे में जेको बाब वा सही बुखारी शरीफ में वो खोलींदो वे कई हज़रत अब्दुल्लाह इब्न उमर खां पुछो वा तू सोना अब्दुल्लाह एकड़े सवाल जो जवाब दे ख़बर तू खारिजिन जे बारे में छा थो फरमाई। हज़रत सोने अब्दुल्लाह इब्न उमर इरशाद फरमायो वा कान इब्न उमर यराहुम शिरार खल्किल्लाह इंतलकू इला आयात फजालूहा अलल मुमिनीन। ये किताब में खोल लफ्ज मौजूद है तो हजरत अब्दुल्ला इब्ने उमर वो इनन खारिजिन के कुल मखलूक में सब का बुछड़ी कौम समझंदो हुयो सबब कड़ो आ बनियत कब्जो आ न साई को डोकल जो मसलो आ न छाजे करे चई वो इन जे करे उहे कुरान पाक जो आयतो जेके बुतन जे बारे में नाज़िल थियल है वो ये खारिजी पिटल उहे बुतन वारियो आयतो वलियन जे मथा फिट कंदा हा तरे हजरत अब्दुल्लाह इब्न उमर चयो जेको अल्लाह जे वलियन के बुत चवे मां उनन के मखलूक में सब खां बुरी मखलूक समझण जी फतवा तो जारी फरमाए छया। हाणे वनी गोल जो जेको बुतन वारियूं आयतूं अल्लाह जे वलियन जे मथां फिट कंदो आ इब्न उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु इन्हनि खे रुए ज़मीन ते सब खां बुछड़ी क़ौम समझंदो हुयो साईं छाजे करे इन जे करे उहे आयतूं जेके वलियन जे शान में कोन हुयूं उहे हुयूं बुतन जे मुज़म्मत में उहे मुज़म्मत वारियूं आयतूं खणी करे कलंदर खे नऊज़ बिल्लाह बुत चवंदो आ रोज़े धणीअ खे नऊज़ बिल्लाह बुत चवंदो आ हज़रत सोने शाह सदर लकीअ शाह सदर वारे जवान खे बुत चवंदो आ भावदीद हजरत सुल्तानुल औलिया के बुत सरीदो आ हजरत मखदूम सरवर नूह के बुत सरीदो आ हजरत रोजे धणीअ के बुत सरीदो आ अरे तू उनन के बुत सरीदो है मां तो के इब्ने उमर जी फतवा जी रोशनी में कायनात में सब खां वधीक बुछड़ो मानू समझंदो आहियां। फतवा देण वारो हक नबी न महबूब जो सहाबिया केरा चो महबूब जो साहबिया अॼु खां पोइ या निशानी यादि करे छॾियो जेको आयत पढ़ी ॿुधाए लम यख़लुक़ू ज़ुबाबा मखे बि नथा ठाहे सघनि इहा वा बुतन लाइ कंहिंजे लाइ चो कंहिंजे लाइ गला गला क़ुरान बुतन लाइ सॾु नथा ॿुधी सघनि इहा बुतन लाइ।